ओम शांति। अॼु बाप दादा चवनि था संकल्प शक्ति खे कंट्रोल करे सिद्धि स्वरूप ठहिण जी युक्तियूं बाबा अॼु ॿुधाइनि था। 16-10-75 जा महावाक्य आहिनि। सदा बाप समान निराकारी स्थिति में स्थित थींदे हुए हिन साकारी शरीर जो आधार वठी करे हिन कर्म क्षेत्र ते कर्म योगी ठही करे हर कर्म कंदा आहियो। सदा बाप समान निराकारी स्थिति में स्थित थी करे हिन साकारी शरीर जो आधार वठी करे हिन कर्म क्षेत्र ते कर्म योगी ठही करे कर्म कंदा आहियो। जबकि नाम ई आहे कर्म योगी। ये नाम ही सिद्ध कंदो आहे कि योगी अर्थात निराकारी आत्मिक स्वरूप में स्थित थी करे कर्म करण वारा आहियूं। कर्मयोगी अर्थात ये नाम ही बाबा चवनि था, ये नाम ही सिद्ध कंदो आहे कि योगी अर्थात निराकारी आत्मिक स्वरूप में स्थित थी करे कर्म करो। कर्मयोगी मतलब कर्म जे बिना त हिकु सेकेंड बि आत्मा न रही सघंदी आहे। असांजो वेहण बि कर्म, सुम्हण बि कर्म। माण्हू चवंदा आहिनि सॼो ॾींहुं सुम्ही पियो आहे, कुझु कमु नथो करे, लेकिन सुम्हण बि हिकु कर्म आहे। त आत्मा बिना कर्म जे न रही सघंदी आहे। त इहो आहे कि असां सुठा कर्म करूं। कर्म त कंदी आहे आत्मा। कर्म जे बिना हिकु सेकेंड बि न रही सघंदा आहियूं। कर्म इंद्रियनि जो आधार वठण जो अर्थ ई आहे निरंतर कर्म करणु। कोई बि आत्मा जॾहिं आत्मा शरीर में ईंदी आहे त कर्मेंद्रियनि जो आधार वरितो अथई। त हथनि खे हिलाइण, वेहण, हलण इहे बि निरंतर कर्म करणो ई आहे। त जीअं कर्म जे बिना रही न सघंदा आहियूं, उअं ई यादि अर्थात योग जे बिना बि हिकु सेकेंड रही न सघंदा आहियूं। त जीअं कर्म जे बिना असां न रही सघंदा आहियूं, हूअं ई यादि अर्थात बाबा जी यादि जे बिना बि हिकु सेकेंड न वञे असांजो। आत्मा शरीर में आई ऐं कर्मेंद्रियनि द्वारा कर्म करणु शुरू करे छॾंदी आहे। नंढो ॿार बि हथ हिलाईंदो, रोईंदो, खाईंदो, पीईंदो, इहे कर्म ई त आहिनि। त उहे ई आत्मा हाणे असांखे इहो बि विझणो आहे अभ्यास कि जीअं असां कर्म कंदे उहे रही न सघंदा आहियूं, कर्म कंदा ई रहंदा आहियूं। उअं ई मुंहिंजी आत्मा खे सदा बाबा जी यादि बि रहे, योग जे बिना बि हिकु सेकेंड न वञे। हिन करे कर्म सां गॾु गॾु योग नाम बि साथ साथ आहे। त इहो थियो कर्म योगी जो मतिलबु। जीअं कर्म स्वतः ई हलंदा रहंदा आहिनि न, जीअं कर्म स्वतः ई हलंदो रहंदो आहे। कर्मेंद्रियनि खे नेचुरल अभ्यास आहे। इहे ई बुद्धि खे यादि जो नेचुरल अभ्यास हुजणो खपे। इहे ई बुद्धि खे नेचुरल योग जो यादि जो अभ्यास हुजणो खपे। इन कर्मेंद्रियनि जो आदि अनादि पंहिंजो कार्य आहे ई। हथ खे हिलाइण, पाँव खे हलाइण में कोई महिनत न लॻंदी आहे। आदत आहे ई न भई। आत्मा खे शरीर मिलियो, जीअं जीअं आत्मा वॾी थींदी, आत्मा जो शरीर वॾो थींदो वेंदो त उहा हलण बि लॻंदी है न। पेरनि खे यूज़ कंदी, हथनि खे यूज़ कंदी खाइण पीअण लाइ। त बाबा चवनि था ॾिसो जीअं आदि अनादि पंहिंजो कार्य आहे ई हर कर्मेंद्रियनि जो। हथ खे हिलाइण, पाँव सां हलण में कोई महिनत न करणी पवंदी आहे। हुन प्रमाण ब्रह्मण जीवन जो तथा हिन संगम युगी जीवन में बुद्धि खे निजी कार्य व जन्म जो कार्य आहे ही बाबा खे यादि कनि। त उहो ई हाणे जॾहिं असांखे ब्रह्मण जन्म मिलियो ई आहे, शरीर सां थोरी नयो जन्म मिलियो। आत्मा की स्मृति द्वारा नयो जन्म मिलियो आहे न। त हाणे असांजे हिन जीवन जो निजी कार्य छा आहे? बाबा खे यादि करणु बुद्धि द्वारा। जो जीवन जो निजी कार्य हूंदो आहे उहो नेचुरल ऐं सहज थी वेंदो आहे न। जीवन जो जेको निजी कार्य हूंदो आहे
उहो नेचुरल ऐं सहज थी वेंदो आहे। जीअं हलणु चिलणु खाइणु पीअणु नेचुरल आहे, सहज आहे। कोई माण्हू ईअं खाइणु अंदरि विझंदा, बाक़ी आत्मा खाईंदी त पाण ई चबाईंदी त आहे न। भई नंढे ॿार में ॾंद न आहिनि, लेकिन वॾो थींदो त पाण ई चबाईंदी। नेचुरल आहे न इहे त। शरीर वॾो थो थिए, इहे बि नेचुरल आहे। जीवन जी निजी कार्य हूंदा आहिनि जो उहे नेचुरल ऐं सहज हूंदा आहिनि। त इहे ई असांजो जेको इहे नयो जन्म मिलियो ई बाबा जे कारण आहे। त बाबा खे यादि करण बि नेचुरल हुजणो खपे न। त छा ईअं ई पंहिंजे के सहज कर्मयोगी अनुभव कंदा आहियो, या इहा मुश्किल लॻंदो आहे? पंहिंजो कार्य कॾहिं बि मुश्किल न लॻंदो आहे, ॿिए जो मुश्किल लॻंदो आहे। पंहिंजो कार्य मुश्किल न लॻंदो। पंहिंजो जीअं जो बि असां करूं था उहो सहज रीति करे वठंदासीं, ॿियनि जो मुश्किल लॻंदो। इहे त कल्प जो पंहिंजो ई कार्य आहे न, कि बुद्धि द्वारा बाबा खे यादि करणु। पोइ बि यदि मुश्किल लॻंदो आहे अर्थात निरंतर कर्मयोगी स्थिति अनुभव न थींदी आहे, त हिन जो कारण छा आहे? अगरि योग न लॻंदो आहे त अवश्य ई इंद्रियनि द्वारा अल्पकाल जे सुख प्राप्त कराइण ऐं सदाकाल जी प्राप्ति सां वंचित कराइण वारो कोई न कोई भोग भोगना में लॻी वेंदा आहिनि। अगरि आत्मा जी बुद्धि बाबा वटि नथी लॻे, घड़ी घड़ी ॿियूं ॻाल्हियूं सोचे थी वञे थी काॾे काॾे, त बाबा चवनि था अवश्य इंद्रियनि द्वारा अल्पकाल जी सुख प्राप्त कराइण वारा ऐं सदाकाल जी प्राप्ति सां वंचित कराइण वारा, जो अल्पकाल जी सुख प्राप्त कराइण वारा ऐं सदाकाल जी प्राप्ति जो असांखे कराईंदा आहिनि, उन्हनि सां वंचित कराइण वारो कोई न कोई भोग भोगना हूंदी आहे, जो असां उनखे भोगण में लॻी वेंदा आहियूं। हिन करे पंहिंजे निजी कार्य खे भुलिजी वेंदा आहियूं। हिन करे असां पंहिंजे निजी कार्य खे भुलिजी वेंदा आहियूं। जीअं अॼुकल्ह जी संपत्ति वारा कलयुगी राजा जॾहिं भोग विलास में व्यस्त थी वेंदा आहिनि, त पंहिंजो निजी कार्य राज्य करणु, पंहिंजो अधिकार भुलिजी वेंदा आहिनि। ईअं ई आत्मा बि जीअं कोई अगरि भई डॉक्टर इंजीनियर राजा हुजे, वॾो ऑफिसर हुजे, अगरि पोइ पंहिंजी संपत्ति में चीजनि में पंहिंजे ई कार्य में बिजी थी वञे, त उनखे जो ड्यूटी मिली अथसि, जो उनजो निजी कार्य आहे पद जी प्राप्ति खां पोइ, जो उनजो राज्य आहे, उनजो अधिकार आहिनि, उहो भुलिजी वेंदो आहे। ईअं ई आत्मा बि भोग भोगना में व्यस्त थियण जे कारण योग न लॻाए सघंदी। बाबा चवनि था अर्थात पंहिंजो अधिकार भुलिजी वेंदी आहे। तेसिताईं अल्पकाल जे भोग भोगना में मस्त थी वेंदा आहिनि। जो जाते भोग आहे त बाबा चवनि था जाते भोग न भोगण में लॻी वेंदा आहियो, हुते त बाबा जी यादि न ठहिरी सघंदी न। हिन कारण मुश्किल लॻंदो आहे ॿारनि खे। वर्तमान समय माया भ्रमण ॿारनि जी बुद्धि ते ही पहलो वार कंदी आहे। पहिरियों बुद्धि जो कनेक्शन ई माया तोड़दी आहे। जीअं जेसि दुश्मन वार कंदो आहे त पहिरियों टेलीफोन रेडियो आदि जा कनेक्शन तोड़े छॾंदो आहे, लास्ट में लाइट ऐं पानी जो कनेक्शन बि तोड़े छॾंदो। पहिरियों टेलीफोन रेडियो आदि जा कनेक्शन तोड़े छॾंदो, पोइ लाइट पाणी जो बि कनेक्शन तोड़े छॾंदो, पोइ वार कंदो आहे केरु दुश्मन। ईअं ई माया बि पहिरियों न असांजे बुद्धि जो कनेक्शन तोड़े छॾंदी बाबा सां। सोचंदासीं अमृत वेलो पोइ करे वठंदासीं योग क्लास, पोइ ॿुधी वठंदासीं, कोई ॻाल्हि कोन्हे, अॼु मुरली न ॿुधी त कल्ह ॿुधी वठंदासीं, कोई ॻाल्हि कोन्हे, अॼु इहे खाई था वठूं, छा खायूं, पर बाबा त चए थी बिना लहसुन प्याज जी बि ॾाढी चीजियूं हूंदियूं आहिनि।
त ईअं ई आहे न, या कोई ॻाल्हि में असां एॾा व्यस्त थी वेंदा आहियूं, कोई ॻाल्हि में असां एॾा व्यस्त थी वेंदा आहियूं त असांजो बुद्धि उन में ई लॻी पई ईंदी आहे, पोइ बाबा सां कनेक्शन टुटिजी पवंदो, जंहिंसां असांजी लाइट माइट शक्तियूं ज्ञान जो रंग ऑटोमेटिकली अचणु बंदि थी वेंदो। त बाबा चवनि था पोइ बंदि थी वेंदो। सभु म्यूट बटन दबा दो, म्यूट बटन। बाबा चवनि था पोइ छा थींदो आहे, जॾहिं असांजो बाबा सां बुद्धि जो कनेक्शन टुटी पवंदो त बाबा सां लाइट माइट शक्तियूं ज्ञान जो रंग जो असांजी आत्मा ते अञा लॻे थो न, अञा पूरो थोरी लॻियो आहे, पोइ टुटी पवंदो। पोइ छा थींदो भई, अगरि असां जीअं सम्झो असां अगरि पाणी भरे रखियो आहे, कुझु चार्ज करे रखियो आहे, त जेसिताईं लाइट नथी अचे तेसिताईं असां यूज़ करे सघंदा आहियूं। त उअं ई अगरि सम्झो असांजो कनेक्शन टुटी पियो, लेकिन असां हेॾे ॾींहंनि खां ज्ञान योग त करूं था त असां में शक्ति त आहे, लेकिन अगरि बाबा सां एॾा ॾींहं कनेक्शन टुटी पियो, एॾा ॾींहं असां मुरली न ॿुधी, काॾे फंक्शन में हली वियो, काॾे हली वियो, एॾा ॾींहं बाबा खे योग न लॻायो, त अचण त बंदि थी वेंदो न। पोइ जेतिरो असां वटि आहे असां पंहिंजी यथाशक्ति यूज़ कंदासीं, लेकिन अञा त बाबा चईंदा न, मां त अंत ताईं तव्हांखे पढ़ाईंदमि, मूंखे त अंत ताईं यादि करिणो आहे, जेसिताईं असां पूरा भरपूर न थियूं। त बाबा चवनि था की पोइ अगरि मूंसां कोई ॻाल्हि में अगरि तव्हां फंसी वेंदव, काॾे बि वञो, कुझु बि करो, लेकिन असांखे बाबा खे या पंहिंजो बुद्धि जो बाबा सां न तोड़णो आहे। रोज़ु बाबा जी मुरली ज़रूरु ॿुधणी आहे, पढ़णी आहे। हीअं कोई बहानो न कि बाबा हेॾे हली वियासीं, ईअं हुयो हीअं थियो, न। रोज़ु बाबा खे यादि बि ज़रूरु करिणो आहे, बाबा जी मुरली बि ज़रूरु ॿुधणी आहे, बाबा जी यादि में भोजन बि खाइणो आहे, न त असांजो उहो कनेक्शन कट थी वेंदो त असां मूर्छित थी वेंदासीं। अर्थात स्वयं जे स्वरूप जी स्मृति सां वंचित थी वेंदी आत्मा, वंचित करे ॾींदी आहे, वह बेहोश करे ॾींदी आहे। पोइ वापसि सां उहा आत्मिक स्वरूप असां एॾी महिनत कई, वरी घर गृहस्थी में रहणो आहे, कमु बि करिणो आहे, सेवा बि करणी आहे, संबंध बि निभाइणा आहिनि, लेकिन असांजो कनेक्शन छो टूटे? न त छा थींदा, असां मूर्छित थी वेंदासीं, असां बेहोश थी वेंदासीं। त पंहिंजी आत्मिक स्मृति जो असां लायूं था, उन सां उहो टुटी पवंदी, सदे स्वयं जी स्मृति स्वरूप जी स्मृति सां वंचित करे ॾींदा, अर्थात बेहोश करे ॾींदी। हुन जे लाइ सदैव हिन जे कारण बाबा चए थो सदैव कर्म कंदे हुए बुद्धि ते अटेंशन रहे। भई माण्हू सोचंदा आहिनि न न न मां काॾे न वेंदमि, रोज़ु मुरली ॿुधणु वेंदमि, पोइ सेवा बि न कंदा आहिनि, संबंध बि तोड़े छॾींदा आहिनि, पोइ बसि घर में बसि हा भई बाबा खे यादि आहे मुरली, ईअं बि न करिणो आहे। भई जो असांखे प्राप्त थिए थो उहो ॿियनि खे बि ॾियणो आहे, संबंध बि निभाइणो आहे। कई ॿार सोचंदा आहिनि भई न मां त काॾे बि न वेंदी आहियां, कंहिंसां बि न मिलंदी आहियां, बसि बाबा ऐं ज्ञान ई ॿुधी रहंदी आहियां, पर बाबा चईंदो आहे ज्ञान योग धारणा सेवा बि त ज़रूरी आहे न, तॾहिं त असांखे पतो लॻंदो असां में केतिरी धारणा थी आहे, केतिरो असां ज्ञान आयो आहे असांजी बुद्धि में। कई माण्हू चवंदा आहिनि न न असां त ॿाहिरि न वेंदा आहियूं, वरी ॿाहिरि जो खाइणो पए, पर बाबा त चयो अथई न घर गृहस्थी वारनि जे लाइ त सेवा करणी आहे, त ॿाहिरि वञिणो ई आहे, त ॿाहिरां जी बिना लहसुन प्याज जी चीज़ खाइण सां तव्हां ते बोझ पवंदो ई न, तव्हांजे लाइ त छुट्टी आहे न। हा भई जो सरेंडर थी विया आहिनि हुननि जे लाइ छुट्टी न आहे, लेकिन तव्हांजो त सेवा जो ई साधन इहो आहे न। भई जो घर गृहस्थी मां नथो निकिरी सघे, लेकिन घर गृहस्थी में रही करे ज्ञान योग करे थो, धारणा ते हले थो, त सेवा त करणु ॾाढो ई ज़रूरी आहे। सेवा करण सां ई त पद जी प्राप्ति आहे न, सेवा करण सां ई त ख़ुशी मिलंदी आहे, न त खाईंदासीं 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 कंहिंखे ॾींदासीं न त ओवरवेट थी वेंदो, पोइ वॉमिट अची वेंदी, पोइ कुझु ख़ुशी न रहंदी आहे।
त हिन करे बाबा चवनि था कि सेवा करण बि ज़रूरी आहे। हिन जे लाइ असांखे कर्म योगी बि ठहिणो आहे। हिन जे लाइ असांखे बुद्धि ते सदा पहिरो ॾियो। भई मां काॾे बि वञा थी, कंहिंसां बि ॻाल्हायां थी, कुझु बि कर्म करां थी, मुंहिंजो बुद्धि जो योग बाबा सां लॻल आहे। बसि इहा चेक ज़रूरु करो, अहिड़ो अभ्यास करो जो जिते बुद्धि खे लॻाइणो खपे हुते स्थित थी वञे। त बुद्धि ते अटेंशन जो पहिरो ॾियणो आहे, तॾहिं ई निरंतर कर्मयोगी ठही सघंदासीं। अहिड़ो अभ्यास करो जो जिते बुद्धि खे लॻाइणो पए हुते स्थित थी वञो। संकल्प कयो, स्थित थी वञो। ये रूहानी ड्रिल सॼे बुद्धि द्वारा कंदा रहो। हाणे ख़ुदि खे परमधाम निवासी सम्झो। बसि असां परमधाम में बाबा सां गॾु आहियूं, बसि ॿियो कुझु बि न। हाणे ख़ुदि खे सूक्ष्म वतन वासी सम्झो। हाणे ख़ुदि खे हिन साकारी कर्मेंद्रियनि जो आधार वठी करे मां हिते कर्म योगी ठही करे कर्म करण वारी आत्मा। हाणे मूंखे शरीर मिलियो आहे, हाणे मां हिन शरीर सां कमु करण हिन दुनिया में आई आहियां बाबा सां गॾु। त हाणे ख़ुदि खे निराकारी स्वरूप सम्झो। हाणे ख़ुदि खे आकारी पृष्ठ स्वरूप सम्झो। हाणे ख़ुदि खे साकारी देह में सम्झो। त बाबा चवनि था हीअं अगरि असां सम्झंदासीं न, हीअं अभ्यास करो। हिनखे चइबो आहे संकल्प शक्ति खे कंट्रोल करणु। हाणे असांखे कमु आहे ई न, कर्मेंद्रियनि सां कुझु कमु आहे ई न, त असां फालतू छो सोचूं। मां हाणे इहे ई संकल्प करां थी कि मां परमधाम निवासी आहियां, बसि बाबा सां गॾु परमधाम में वेठी आहियां। पोइ कमु हुजे त वापसि हेठि अची वञो, कॾहिं रूह रियान करणी हुजे त फ़रिश्तो ठही वञो। वैसे त परमधाम में बि संकल्प, बाबा चईंदा न परमधाम में मूं वटि संकल्प ई ईंदा आहिनि, पर तव्हांखे रूह रियान करणी आहे त फ़रिश्तो ठही वञो। संकल्प खे रचना चइबो आहे न, ऐं तव्हां आहियो उनजे रचयिता। संकल्प खे रचणो हूंदो आहे, ऐं केरु रचंदो आहे? असां रचयिता आहियूं। जेतिरो समय जो संकल्प चाहूं ओतिरो समय उहो हले, जिते बुद्धि लॻाइणु चाहियूं हुते लॻी वञे। असां जेतिरो समय जो संकल्प करणु चाहियूं उहो करे सघूं, जिते बुद्धि लॻाइणु चाहियूं हुते लॻी वञे। बाबा चवनि था हिनखे चइबो अधिकारी ॿार। अॼु बि बाबा चई न, बाबा जो अधिकारी ॿार ठहियो त अधीनता ख़तमु थी वेंदी। त अधिकारी पहिरियों त पंहिंजी सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियनि ते अधिकारी ठहिणो, जिते बुद्धि लॻाइण चाहे उते लॻी वञे। ये प्रैक्टिस अञा घटि आहे, हिन करे ये अभ्यास करो। पंहिंजे पाण ई पंहिंजो प्रोग्राम ठाहियो। हिन करे हाणे ये अभ्यास करो। बाबा चवनि था पंहिंजे पाण ई पंहिंजो प्रोग्राम ठाहियो। कहिड़ो प्रोग्राम ठाहिणो आहे? हीअ कि असां जिते बुद्धि खे लॻाइणु चाहियूं हुते लॻी वञे। पंहिंजे खे चेक करो कि जेतिरो समय निश्चित कयो आहे छा ओतिरो ई समय उहा स्टेज रही। इन बाबा चवनि था कि इहा प्रैक्टिस करो। ये प्रैक्टिस अञा घटि आहे, त इहा प्रैक्टिस करो। जिते भी असां पंहिंजी बुद्धि खे लॻाइणु चाहियूं त हुन स्टेज ते ओतिरो समय असांजी बुद्धि ठहरी सघे थी। पंहिंजे खे चेक करो। हठ योगी पंहिंजी कहिड़ी बि कर्मेंद्रियनि खे, कोई टंग खे या कोई बाहन खे, हठ योगी पंहिंजी कंहिं बि कर्मेंद्री खे, कोई टंग खे या बाह खे एकाग्र करण लाइ कोई टाइम निश्चित कंदा आहिनि कि एतिरो समय हिकु टंग व हिकु हथु हेठि कंदा व मथे कंदा, सिर हेठि कंदा अथवा मथे कंदा। लेकिन ये रॉन्ग कॉपी कई आहे। बाबा त सिखायो अथई, हिन समय बाबा असांखे सिखाए थो कि बुद्धि में हिकु संकल्प खे धारण करे वियो।
असांखे बाबा बुद्धि में हिकु संकल्प धारण करे करे वेहण लाइ चयो अथई। हुन जे बदिले सन्यासिन पोइ पंहिंजे शरीर जी कर्मेंद्रियनि खे एतिरो समय हिकु जॻह रखिणो आहे, इहा हुननि कयो आहे। त हुननि जी उल्टी कॉपी करे हुननि हिकु टंग मथे करे छॾियो अथनि। बाप चवंदा आहिनि कि हिकु संकल्प में सिद्ध थी वञो। बाबा चवंदा आहिनि हिकु संकल्प में सिद्ध थी वञो, उहो पोइ हिकु टंग ते सिद्ध थी वेंदा आहिनि। उहो बाप चवंदा आहिनि कि सदा ज्ञान सूर्य जे सम्मुख रहो। उहो पोइ पंहिंजी स्थूल सूर्य जी तरफ़ पंहिंजो मुख करे वेही रहंदा आहिनि। हठ योगी कंदा आहिनि न, सुबुह सुबुह जो जेको योगा कंदा आहिनि, पर बाबा चए थी मूंसां कॾहिं विमुख न थियो, सदा मूंखे पाण सां गॾु रखो। इन जे बदिले माण्हू स्थूल सूर्य जे तरफ़ मुख करे वेही रहंदा आहिनि। त उल्टी कॉपी करे छॾी अथनि न बाबा। इहे अलॻि अलॻि धर्म कीअं ठहिया आहिनि। हाणे जो बाबा असांखे शिक्षा ॾियनि था, उन शिक्षा खे जंहिं सम्झ सां खयो आहे उन अनुसार पंहिंजो पंहिंजो धर्म ठाहे वेठा आहिनि। त बाबा चवनि था यथार्थ बुद्धि योग जो अभ्यास हाणे तव्हां सिखो था न, उहो हठ सां कंदा आहिनि, तव्हां अधिकार सां कंदा आहियो। असां बाबा जा ॿार अधिकारी ॿार आहियूं। असांजी आत्मा में सर्व सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियनि ते कंट्रोल करण जो अधिकार प्राप्त आहे। असां आत्मा जी शक्ति आहियूं। त असां अधिकार सम्झी करे पंहिंजी मन बुद्धि खे हिकु जॻह कंट्रोल करे रखंदा आहियूं। हुन जे बदिले हुननि पंहिंजी स्थूल जी कर्मेंद्रियनि खे हट सां कंट्रोल करणु सिखियो आहे। हिन करे उहो मुश्किल आहे, जेको दुनिया वारा योग कंदा आहिनि मुश्किल आहे न उहो, ऐं इहो सहज आहे। छो जो हिते असां अधिकार सां कंदा आहियूं, ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कंदा आहियूं त बाबा असांखे सर्व शक्तियूं अधिकार में ॾेई छॾींदा आहिनि। त हिते असां अधिकार सां कंदा आहियूं। हाणे इहा उन जे अभ्यास खे वधायो। हिकु सेकेंड में सभु हिकु मत थी वञनि, जॾहिं संगठन जो हिकु संकल्प हिकु स्मृति थींदी न, ऐं सभिनि जो हिकु ई स्वरूप हूंदो, तॾहिं हिन संगठन जी जय जयकार जो नाम बालो थींदो। बाबा चवनि था जय जयकार जो नाम बालो कॾहिं थींदो, जॾहिं असांजो संगठन हिकु ई संकल्प हिकु स्मृति हूंदी सभिनि जी, ऐं सभिनि जो हिकु स्वरूप हूंदो, तॾहिं हिन संगठन जी जय जयकार जो नाम बालो थींदो। जे स्थूल कार्य व सेवा में वीचारनि जो मेल कंदा आहिनि, अर्थात सभु हिकु वीचार वारा थी वेंदा आहिनि, तॾहिं ही कार्य सफल थींदो आहे। ईअं ई संगठन रूप में सभु हिकु संकल्प स्वरूप थी वञनि। बीज रूप स्वरूप चाहे ऐं उहा स्थिति चाहे त सभु बीज रूप में सिद्ध थी वञनि। त बाबा चवनि था कीअं अभ्यास करो, जीअं जॾहिं हिकु स्मृति थी वञे तॾहिं ही संकल्प जी सिद्धि अनुभव कंदासीं, व सिद्धि स्वरूप ठहींदासीं। जो सोचदा ऐं जो ॻाल्हाईंदा आहियो उहो प्रैक्टिकल में ॾिसी सघंदव। कॾहिं जॾहिं असां हिकु ई संगठन में हिकु ई संकल्प ते हिकु ई स्वरूप में टिकी करे कंदासीं, हिकु जी यादि में, इनखे चइबो आहे सिद्धि स्वरूप। ये ही जय जयकार जी निशानी आहे। इन जो ही यादगार कलयुगी पर्वत आहे। उनखे हिकु साथ में ही कलयुगी पर्वत खे सभिनि हिकु साथ हिकु उंगली ते उठायो न, ये संकल्प जी उंगली आहे। हिकु ई उंगली ते उठाए, ये भी संकल्प जी उंगली आहे। त हाणे अहिड़ा प्रोग्राम ठाहियो। बाबा चवनि था संगठन रूप में हिकु स्मृति स्वरूप थियण सां वायुमंडल पावरफुल रहंदो आहे। ॾिसो घर में बि कोई बि ॻाल्हि माण्हू कंदा आहिनि त डिस्कस कंदा आहिनि। अगरि सभु राज़ी हूंदा आहिनि न त उहो कमु सुठी रीति थी वेंदो आहे। त अॼुकल्ह घर घर में किटकिट छो थींदी आहे, छो जी हिकु कमु कंदा आहियूं त सभु राज़ी न थींदा आहिनि न।
त कंहिंजो छा वीचार, कंहिंजो छा बोल, त कम में सफलता न मिलंदी आहे। त उहो ई बाबा चवनि था संगठन रूप में हिकु स्मृति स्वरूप थी करे कोई बि माण्हू हिकु संकल्प करे हिकु जी। अॼु घर घर में सभु माण्हू अलॻि अलॻि नाम रूप सां भॻवान खे मञनि था, तॾहिं त घर घर में अलॻि अलॻि छो थियो आहे? छो जे हिक खे नथा मञनि, हिक जी मत ते नथा हलनि, सभु हिकु ई वीचार ते नथा हलनि। त पोइ हिन करे ई बाबा चवनि था त वायुमंडल पावरफुल न थींदो आहे त सफलता न मिलंदी आहे। इन करे संगठन रूप में हिकु स्मृति स्वरूप थियण सां वायुमंडल पावरफुल थी वेंदो आहे। लग्न जी अग्नि जी भट्टी अनुभव थींदी जंहिंजा वाइब्रेशन चारों ओर फैलंदा। असां ब्राह्मण परिवार खे बाबा छा थो चवनि अॼु कि जॾहिं असांजो हिकु ई स्मृति स्वरूप में हिकु जी यादि में हिकु ई संकल्प में वेंदासीं तॾहिं ही लग्न जी अग्नि जी भट्टी जो वाइब्रेशन चारों ओर फैलंदो आहे। जहिड़ो जीअं और एटम बॉम्ब हिकु स्थान ते छॾण में सां चारों ओर अंश फैली वेंदा आहिनि, इहे एटम बॉम्ब आहे, उहो एटम बॉम्ब आहे, इहो आहे आत्मिक बॉम्ब। हिन जो प्रभाव अनेक आत्माउनि खे आकर्षित कंदो ऐं सहज जी प्रजा वधीक पाईंदी। जीअं हुन एटम बॉम्ब जो ॾाढो काल जे लाइ धरनी ते प्रभाव पवंदो आहे न। अगरि एटम बॉम्ब काथे फुटिजी वञे त हुनजो ॾाढे समय प्रभाव रहंदो आहे। जीअं बाबा चवनि था उहा ई चैतन्य जीवन जी धारणायूं, उहा ई चैतन्य जीवन जी धरनियूं ते ॾाढो बेहद जे वैराग्य जो प्रभाव पवंदो। असांजे बेहद जे वैराग्य जो प्रभाव ॿियनि आत्माउनि ते पवंदो, हिन करे सहज प्रजा ठही वेंदी। अच्छा, अहिड़ा सदा रूहानी ड्रिल जे अभ्यासी, हाणे निराकारी, हाणे आकारी, हाणे साकारी, सदा अधिकारी आत्माउनि ते खे बाबा चवनि था अहिड़ा रूहानी ड्रिल जे अभ्यासी आत्मायूं, अहिड़ा सदा अधिकारी आत्मायूं, विश्व कल्याणकारी, हर संकल्प खे सिद्ध करे सिद्धि स्वरूप आत्मायूं, विश्व कल्याणकारी, हर संकल्प के सिद्ध करे सिद्धि स्वरूप आत्माउनि खे अहिड़ा बाप समान प्रकृति के अधीन करे हलण वारा, अहिड़ा बाप समान प्रकृति खे बि अधीन करे हलण वारा, अहिड़ा सर्व समृद्ध ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग, नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।